जेकॾहिं मां पंहिंजे रिश्ते लाइ तुंहिंजो समय खां छा तुंहिंजो भाउ ऐं पीउ मूंखे इहो संग ॾींदा? अदा ऐं बाबा मुंहिंजी शादी मुंहिंजे सुहिण सां कराइण चाहिनि था। कुंज, जेकॾहिं तुंहिंजो रिश्तो मूंखे नथो मिले त पोइ तुंहिंजो ऐं मुंहिंजो मिलण बि त अजायो आहे न। छा असांजे मिलण जे पोयां तुंहिंजो मक़सदु सिर्फ़ु शादी आहे? ॻाल्हि उहा न आहे, पर मूंखे ख़ौफ़ आहे त जेकॾहिं तूं ऐं मां ज़ाहिर थियासीं त उन ॾींहुं तूं मारी वेंदी, ऐं मां इहो नथो चाहियां त तूं मुंहिंजे करे मारी वञे। अलाह ई न कंदो त असां ॿिन्ही मां के हिक खे नुक़सानु पहुचे। काफ़ी देर थी वई आहे,